सिंध वासी वक़्तु मौजूद ताज़ो हुरनि जे रूहानी पेशवा पीर साईं पगारे मुख़्तलिफ़ शहरनि में पंहिंजे मुरीदनि जे इज्तिमाउनि ऐं मेड़ाकनि खे ख़िताब करे कई हिदायतूं जारी कयूं, पर अलाए छो पीर साईं जन सिंध जे इज़ावनि घावनि मजबूरनि ऐं महकूमनि ते कुझु बि न ॻाल्हायो। पीर साईं मुरीदीअ जो वायुमंडल ॾिसूं था त सरापा सिंधी आहे। उहा सिंध जेका जाग्राफ़ी आहे, जेका फितरी ऐं कुदरत जी पैदावार पिणु आहे, जॾहिं त पाकिस्तान सियासी नज़रियाती पैदावार जो नतीजो आहे। सिंध सदन जी आहे। पाकिस्तान 76 सालनि खां वजूद में आयो। क़िबला साईं, जीअं त तव्हां मज़ामती ऐं इनक़लाबी ख़ानदान जा फ़र्द आहियो, तव्हां ऐं तव्हांजे मुरीदनि जो जनमु हिन मिटीअ सिंध मां ई आहे। हिन धरतीअ जे बका, अमन, सुख, सलामती अवां मथां कर्ज़ ऐं फ़र्ज़ पिणु आहे। क़िबला साईं, हिन वक़्तु सिंध बेरूत ऐं फ़लस्तीन बणियल आहे। सिंध जा माशी वसीला इस्लामाबाद वटि कब्ज़े हेठि आहिनि ऐं इक़्तिदार जूं वारूं चंद ॾहाकनि खां वठी ज़रदारी वटि विकिरो थियल आहिनि। तोफ़ीज़ जे नाले ते इस्लामाबाद करोड़ रुपयनि जूं बजटूं हज़म करे थी। सिंध जे बॉर्डरनि तां असलो मंशियात चौकीदारनि जे मौजूदगी हूंदे बि सिंध में अचे थो ऐं सरेआम विकिरो थिए थो। तव्हां चओ था त नियाणियुनि खे पढ़ायो। जी साईं, तव्हांजी फरमाइश असांजी अखियुनि ते। अगरि रियासत माण्हुनि खे तोफ़ीज़ ॾिए, नियाणियुनि खे तोफ़ीज़ ॾिए, त कराचीअ खां कश्मीर ताईं हर फ़र्द, हर माण्हू पंहिंजे नियाणियुनि खे पढ़ाइण लाइ तयारु आहे। स्कूल ऐं यूनिवर्सिटियूं ॾे, इहा त रियासत जी ड्यूटी आहे। या वरी तव्हां आगा खान जियां रूहानी पेशवा, इस्पतालूं, तालीमी बोर्ड, स्टील मिलूं, शुगर मिलूं या इंडस्ट्री ज़ोन जो ॼार विछायो त अवां जा मुरीद ऐं सिंध ख़ुशकरम थींदी। मौसमियाती तब्दीली सां गॾोगॾु क़िबला तव्हां सियासी तब्दीली खे अपनायो त बहितर आहे। सिंध जे वसीलनि जी मालिकी कयो। सिंध संदनि जे जियापे सिंधु दरिया ते बि नवनि 6 किनालनि जी सूरत में पाणीअ ते धाड़ो हयो पियो वञे। सिंध बंजर थींदी, ज़राअत तबाह थींदी, मुआशी जियापो नामुमकिन थींदो, माल मवेशी तबाह थींदो। तव्हां जिन लाइ दुआऊं घुरियो पिया, उहे सिंध जे पाणीअ खे रोके सिंध खे करबला बनाइण चाहिनि था। उहे माज़ीअ जे सूर्य बादशाह खे बि यादि कोन पिया कनि। इक़बाल जे ख़्वाब खे कमाल चई, कारनामो चई, सरकारी तौर ते शान ऐं शौक़त सां मल्हाइनि था। मगर ॿिए तरफ़ अफ़सोस सूर्य बादशाह जे अंग्रेज़ साम्राज्य खे टोटा चबाया। उन जे मज़ामत, किरदार, बहादुरी, शुजात ऐं शहादत वारी क़ुर्बानी खे पंजाब वारनि कॾहिं बि यादि कयो न आहे, जेको तारीख़ी सूर्य बादशाह जे शान सां वॾो धोखो आहे। सो सिंध हूंदी, तव्हां ऐं अवां जा मुरीद हूंदा। बहितर आहे त सिंध जे संग खे सुञाणो। उस्ताद बुखारी जी सदा ते ग़ौर कयो। जो क़ौम जियारे जीअंदो रहंदो, जो आम उजारे सो जीअंदो रहंदो। मूंखे तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी पका, जो सिंध संवारे उहो जीअंदो रहंदो, उहो जीअंदो रहंदो। सिंध सलामत।